जय राम जी की। अज तारीख़ 25 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे शेवा जा मेवा। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त आसीस में वॾी सघ आहे। बुखायल जी बुख मिटायूं, उगाड़नि खे ढकियूं, बेघरनि खे घर में वसायूं, पुण्य करियूं। हिकिड़ा आहिनि धर्मी, ॿिया महाधर्मी। महाधर्मी केर जे ॿियनि खे बि धर्मी बणाइनि। जय राम जी की। पुरुषार्थ के कारणे मोह न आई लाज। जेसि ताईं शरीर अथव तेसि ताईं शेवा जा कम कंदा रहो। भलाईअ जे कमनि में कंहिंखे अॻु वठणु न ॾियो। गांधीजीअ जी पहिरीं तलवार हुई प्रार्थना। प्रार्थना, सत्य, अहिंसा ऐं सहकार, इहे 4 तलवारूं हुयसि। शेवा जा उहे मेवा मिलंदव जंहिंमें सदाई आनंद ही आनंद आहे। जय राम जी की। कम प्यारो लगे थो, चम प्यारो नथो लगे। इंसान में ज्ञान परोपकार जो भाव हुअणु खपे। जय राम जी की। छड्या पंहिंजा सब फैसला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। दुखनि जी छो कयूं चिंता भला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। साईं ते छड्या पंहिंजा सब फैसला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। तन मन धन कयो साईं जे हवाले, जिए वणेसि साईं असांखे पाले। तन मन धन कयो साईं जे हवाले, जिए वणेसि साईं असांखे पाले। कंदा नायूं हाणे का शिकवा गिला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। साईं ते छड्या पंहिंजा सब फैसला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। साईं खे समझऊं माता पिता था, हाणे न कयूं असां काई चिंता था। साईं खे समझऊं माता पिता था, हाणे न कयूं असां काई चिंता था। कुशन जा मन में मचायूं मेला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। साईं ते छड्या पंहिंजा सब फैसला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। प्रदीप प्यासी जिंदगी शन में, खुशी ॾिनी साईं असांजे मन में। प्रदीप प्यासी जिंदगी शन में, खुशी ॾिनी साईं असांजे मन में। साईं गॾु आहे असां नायूं अकेला, स्वामी लीलाशाह जायूं लाडला। साईं ते छड्या पंहिंजा सब फैसला,